सब्सक्राइब कयो मुझे चैनल के बेल आइकन वाले ऑप्शन के क्लिक कयो जी हर ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन आपके मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया गुलाम शबीर कलोड़ो तवा ॾिसी रहा आहियो पंहिंजो मनपसंद यूट्यूब चैनल शबीर के टीवी। तो दोस्तों अॼोकी वीडियो में असां इहो सिखंदासीं त असां पंहिंजे यूट्यूब एप्लीकेशन के डार्क मोड नाइट मोड में कीअं आणे सघूं था। तो दोस्तों असां हलूं था सेटिंग जे तरफ़। असांजो यूट्यूब एप्लीकेशन खुली रही है। यूट्यूब असां खुली गयो है। ॾिसो सफ़ेद कलर में हली रहियो आहे। असां हिनखे डार्क मोड में आणण जी कोशिशि कंदासीं। असां ईंदासीं सभ खां पहिरियों पंहिंजे चैनल में, उन खां बाद में चैनल में अची करे असां पंहिंजे चैनल में अची चुका आहियूं। तो दोस्तों डार्क मोड में करण खां सभ खां वॾो फ़ाइदो असांखे इहो पवंदो त जेका मोबाइल जी सफ़ेद रोशनाई निकिरंदी आहे उहो असांजे अखियुनि खे घणो कमज़ोर कंदी आहे। सफ़ेद लाइट जेके असांजे अखियुनि खे लॻंदियूं। असां डार्क मोड में आणींदासीं। 3 डॉट साॼे पासे नज़र अची रहियूं आहिनि, इन खे क्लिक कंदासीं। असां ईंदासीं सेटिंग में। उन खां बाद में मथे टॉप में सभ खां पहिरियों जनरल जो ऑप्शन अची रहियो हूंदो, उन खे क्लिक कंदो। उन खां बाद में हेठि डार्क मोड लिखियलु हूंदो। ॾिसो कारे शेड में अची वियो, ब्लैक शेड में। तो दोस्तों असां ॻाल्हि पिया कई त जेके सफ़ेद लाइटियूं मोबाइल जे स्क्रीन मां निकिरंदियूं आहिनि उहे नज़र खे तमामु घणो अटैक कंदियूं आहिनि ऐं असांजे अखियुनि जी नज़र जी रोशनाईअ ते घणो असरु कंदियूं आहिनि ऐं असांजी अखियुनि जी रोशनाई कमज़ोर थींदी आहे। त दोस्तों हिन सेटिंग करण सां सभ खां वॾो इहो फ़ाइदो पवंदो त असांजे अखियुनि ते घटि में घटि हिन एप्लीकेशन खे हलाइण सां नुक़सानु पवंदो। ऐं ॿियो त असांजी जेका मोबाइल जी बैटरी टाइमिंग आहे उहा तमामु ज़बरदस्त थींदी। त दोस्तों उमेदु आहे त असांजो हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त असांजे वीडियो खे शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो, जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थिए।